अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही आहे सखर बैरान जा मंज़र दरिया जा तव्हां ॾिसी रहिया आहियो। कुझु माण्हू अफ़वाहूं हलायूं त दरिया जो पाणी जेको आहे बाईपास वारी जेकी ब्रांच सां गॾु पुल आहे उन सां छत सां लॻो आहे, पर इहो सॼो अफ़वाह ऐं कूड़ आहे। पाणी पंहिंजी जाइ ते इलाही आहे, ख़तरो बि पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। ही तव्हां अखियुनि सां ॾिसी सघो था, असां साम्हूं बीठा आहियूं तव्हांजे, ऐं पोयों असांजे ॾिसी सघो था हे दरिया। पोइते वारी जेकी ब्रांच दरिया जी पुल आहे बाईपास वारी, ऐं हीअ ब्रांच जा जेके पिलर उहे बि तव्हांखे नज़र अचनि पिया। त पाणी पंहिंजी जाइ ते फुल स्पीड में आहे, वोकरनि में वाध आहे, इलाही तेज़ पाणी स्पीड में हले पियो। ऐं जेके ब्रांच जा पिलर आहिनि उहे ॿुॾी विया आहिनि, जेके बाईपास पुल जा हेठियां पिलर आहिनि उहे ॿुॾी विया आहिनि, जेको बीम आहे उहो ज़ाहिर आहे। हीअ तव्हां ॾिसो था पिया ब्रांच जो पिलर जेको इस्त्री जेकी आहे इहा नज़र अची रही आहे। दरिया जे तव्हां मौजूं बि ॾिसी सघो था, ही पिलर आहिनि ब्रांच जा जेके एतिरा ज़ाहिर थियनि पिया। सो पाणी पंहिंजे जाइ ते मौजूदु आहे, ख़तरो पंहिंजे जाइ ते मौजूदु आहे, पर कुझु माण्हू अफ़वाहूं हलाए रहिया त जेको बाईपास वारी पुल आहे ब्रांच जे अॻियूं उनजी छत सां पाणी लॻणु लॻो आहे, इहो सिर्फ़ु अफ़वाह ऐं कूड़ आहे। ऐं अलाह साईं रहम कंदो त हीउ जेको पाणी जो रेलो वक़्तु वञे पियो सखर में ख़ैर ख़ैरियत सां निकिरी वञे, सभिनी ॾे ख़ैरु हुजे, अलाह माफ़ु करे, सभु दुआ घुरो त ख़ैरु थी वञे। वॾी महिरबानी।